अदा गुलाम अस्सलाम वालेकुम छा हाल आहे? वालेकुम सलाम अलाना ख़ैर आहे अलाह जो शुक्र आहे वॾनि ॾींहंनि खां पोइ नज़र आयो आहियां। हा बसि घर मां घटि पियो निकिरां दुश्मनीअ जे करे। अच्छा ख़ैर त हो कंहिंसां दुश्मनी? अचो त होटल ते हलूं, चांहि बि पीऊं ऐं कचहरी बि कयूं। दरअसल कुछ महीना अॻु मां ज़ाती इतिहाद जो मेंबर थियुमि त ॿी ज़ात वारनि सां ढंढ चक थिया। घणनि ई ज़ातियुनि खे पादराणी पाण मञी रहियो। हिकु पढ़ी लिखी फैमिली ॻोठ जे मुंड वारे रस्ते खां अची वेठी। उन्हनि जो हर लफ़्ज़ ज़ाती इतिहादनि जे ख़िलाफ़ हो। पढ़ियो लिखियो हुजण करे वरी पाण खे मुतबर सम्झण लॻा। इन्हनि जे हिकु हमरा वरी पंहिंजे वॾे खे रिश्ते लाइ मोकिलियो। अबे चयो त हिननि खे सुठो वक़्तु हिते रहंदे थियो आहे। एकदार हर इंसान आहे पर हिननि में का बदकारनि वारी बुराई नज़र न आई आहे। न नशो कनि न नशो खपाइनि न ई का शरारत कनि। ॻोठ में सेंटर खोलियो अथऊं। जंहिं वटि पैसा न हुजनि उन्हनि ॿारनि ऐं नौजवाननि खे बि पढ़ाइनि पिया। मां टुप जवाबु ॾिनोमांसि त भाउ हुनखे चयो त असां बेग़ैरत न आहियूं, ॿी ज़ात में असां न आहियूं ॾींदा। उन खां पोइ बि न मुड़ियो। घिटीअ मां रोज़ लॻंदे ॾिसंदो हुयोमांसि। हिकु दफ़े चयोमांसि त हितां न लंघो त जवाबु ॾिनई त घिटी इहा हिकु ई आहे, मां सेंटर ते वेंदो आहियां। ऐं ॿियो हिननि जा ॿार मुंहिंजी गैर मौजूदगीअ में मुंहिंजी इजाज़त ते बग़ैर मच्छीअ जे तालाब मां मच्छी मारे पिया वञनि। अच्छा ऐं वरी मूंखे शक हो त मतां इहो हमरा छोकिरीअ खे भॼाए वञे। इन करे पाण वारी छोरीअ खे पादर हणी कमरे में क़ैद करे छॾियो। मूं चयो मां बि तव्हांखे ॾेखारियां थो त असां बि वॾी ॾुखी ज़ात आहियूं। इन्हनि जी छोकिरीअ खे अॻवा करे निकाह कयो ऐं हिननि जी बनीअ ते बि कब्ज़ो कयो। अच्छा ॿ मुड़ुस वरी ॻाल्हियुनि ज़रिए कब्ज़ो छॾण आया। उन्हनि खे हुते ई मारियो। पोइ बनीअ तरफ़ पुलिस ईंदी ॾिठी त मां उतां निकिरी वियसि। मूंखे ख़बर पई त पुलिस घर ॾे पई अचे। उन जे अचण खां अॻु मां ज़ाल खे वठी शहर भॼी वियसि। अधु ईअं अॻो घर में ई रहिजी वियो। शहर में होटल ते वञी रहियुसि। कुझु ॾींहं खां पोइ पैसा खपी विया। सॼी उमिरि वेही खाधो शहर में लोड़ वारो कमु असां खां कोन पियो पुॼे। पोयां वॾेरे वॾी सियाणप कई। अगली दुर्गे चयईं त तव्हां वञी हिन जे प्रॉपर्टी ते कब्ज़ो कयो। हू मुंहिंजी ज़मीन ऐं मच्छीअ जे तालाब ते अची वेठा। अबेरे नापो मोकिलियुमि त प्रॉपर्टी खपाए, पर फ़साद जे करे को वठण लाइ तयारु कोन हो। मां सोचियो त कंहिं ॾाढे मुड़ुस खे कुझु घटि पैसनि में खपाए थो ॾियां जो आम माण्हूअ खे वेहण न ॾिछड़ींदा। वॾेरे ॾे नापो मोकिलियुमि त मां प्रॉपर्टी खपायां पियो। वॾेरे मुंहिंजी मजबूरीअ जो ग़लति फ़ाइदो वरितो, छो जो वॾेरे खां अलावा को माण्हू बि इहा प्रॉपर्टी वठण लाइ तयारु न हो। 80 लख जी प्रॉपर्टी कुल 30 लखनि में हुई। मां भाभे ॾे नापो मोकिलियुमि त तव्हां वॾेरे खे चओ त असां विच में फ़ैसिलो करे। फ़ैसिले ते अगली धुर राज़ी थी। फ़ैसिले में 20 लख हिकु हमरा जी चटी ऐं ॿिए हमरा जे खून जी चटीअ में असांजी छोकिरी संग में आई ऐं 2 लख औताक जो ख़र्च भरियो। उन खां पोइ बाबो बीमार थी पियो। बकाया पैसा उन ते लॻी विया। जेका छोकिरी जंहिंखे न ॾियण पई चाही उहा बि साॻियो ई चटीअ में उन्हनि ॾेई वई। पैसा बि विया, ज़मीन बि वई, इज़त बि वई, तबाह थी वियासीं। घरवारी बि ॿियनि जे घरनि में कमु पई करे, परवनि घरनि में उनजी बि इज़त महफ़ूज़ कोन्हे। इहा मज़दूरी जेका मूंखे शहर में कोन पई पुॼे, हाणे उन ते ई गुज़र सफ़र आहे। यार गुलाम तूं सलाह ॾे त हाणे छा कजे? भला जी तूं मुंहिंजी जॻह ते हुजे हा त छा करे हा? अलाना चवंदा आहिनि त इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़ी बि हालत में आहे
उहो पंहिंजे माज़ीअ में कयल फ़ैसिलनि जो नतीजो आहे। जहिड़ो बाहि वांगुरु आहे। अगरि असां बाहि जो सही इस्तेमालु कयूं त असांखे फ़ाइदो पवंदो, न त ॿी सूरत में बाहि असांखे साड़े छॾींदी। जे सच पुछे त इहा ॿी ज़ात में न ॾियण वारी सोच ऐं ज़ाती इतिहाद असां लाइ नुक़सानदा आहिनि। जेका तूं शुरूअ में इज़त सां न ॾिनी, उहा आख़िर में चटीअ में वई। जे छोकिरो मां सुलझल ॾिसां त पोइ बाबे अधीअ जी मर्ज़ी पुछा करे ॾेई छॾियां। तूं पंहिंजी नज़र फेराए त ॻोठ में उन्हनि घरनि वारनि जूं औरतूं वेठल आहिनि जेके पंहिंजी ज़ात ताईं महदूद सोच रखनि पिया, ऐं उन्हनि जूं ई वेठल औरतूं भॼी वञनि थियूं। इहे ज़ातियूं असांजो ख़ानदानी सरनेम आहे। बाक़ी असां सभु सिंधी क़ौम आहियूं। सिंध में रहंदड़ बलोच बरोच पठान बि असां मां आहिनि जेके असां सां सिंधी ॻाल्हाईंदा। असांजो माण्हू वेड़ो त आहे, पर सही डायरेक्शन ऐं सही जॻह ते कोन पियो वड़े। अलाण मतिलबु इहो त असांजे माण्हूअ जे बजरेब ज़मीन ते को कब्ज़ो करे पियो या को ज़ाती क़बाइली जहिड़ो थिए पियो त हू उन्हनि जो माण्हू मारे पियो अचे, ऐं वरी हू इन्हनि जो माण्हू मारे पिया वञनि। ॿिनि जरेबनि जे करे ॾे वठ में 15-20 माण्हू मरी पिया वञनि। पर उहे धुरियूं जेके सिंध ख़िलाफ़ु साज़िशूं पिया कनि, असांजे कराची हैदराबाद जेके बजरेब न बल्कि शहरनि जा शहर सिंध जे नक्शे तां ग़ाइबु करण जे चकर में आहिनि, जेके सिंध जो जग्राफिया नक्शो चेंज करणु पिया चाहिनि, जेके सिंध ABC जूं ॻाल्हियूं पिया कनि, उन्हनि खे तव्हां कुझु कोन पिया चओ, या ईअं चइजे त उन्हनि ॾे तव्हांजो ध्यानु ई कोन पियो वञे। इहे वॾा मसइला आहिनि। असांजो इन्हनि सां कहिड़ो वास्तो, इहे वॾी सोच वारे माण्हुनि जा ख़्याल आहिनि। जे बुरो न मञे त अॼु सचु ॿुध, तूं पाण मञे थो त इहे वॾी सोच रखंदड़ माण्हुनि जा ख़्याल आहिनि। इन जो मतिलबु त तूं जहिड़े सोच जा मालिक घटि सोच रखंदड़ घटिया माण्हू आहिनि जेकी ग़लति फ़ैसिलनि सां पंहिंजे फैमिलीअ जो ऐं क़ौम जो नसुली नुक़सानु पिया कनि। अदा ही सिंध असांजी आहे। जे हिन जे नंढे वॾे मसइले में असां न पवंदासीं त पोइ केरु पवंदो? तोखे हू माण्हू घेटीअ में घुमंदे बि बर्दाश्त न थियो, पर ही जेकी ॿियनि मुल्कनि जा माण्हू बग़ैर कंहिं कानून जे बग़ैर वीज़ा जे असांजी सिंध में भॻा बीठा आहिनि, अगरि इहे असां सां असांजी ज़ुबान में मुखातिब थियनि त चइजे त नवां सिंधी वधनि पिया, नवां माण्हू सिंधी सिखनि पिया, सिंधी ज़ुबान वधे पई। पर न, सिंधीअ बजाए ॿी ॿोलीअ में मुखातिब पिया थियनि, त पोइ इहे बि असां लाइ नुक़सानदा आहिनि। मां सम्झी वियुमि तुंहिंजे चवण जो मक़सदु, ऐं मञोसीं त असां ग़लति जॻह ते पंहिंजो ज़ोर लॻाए पंहिंजनि जी रतो आहे पंहिंजो ई नुक़सानु पिया कयूं, ऐं ज़ाती इतिहादनि में अची पंहिंजो पाण खे हिकु बिरादरीअ में महदूद करे सॼी क़ौम खां पाण खे कट पिया कयूं, जंहिंसां असांजो सोशल बैंक उथी वेठी बि ख़राबु थी थिए। जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई त जहिड़ो बाहि वांगुरु आहे। असां विढ़ूं त था, पर सही जॻह ते कोन पिया विढ़ूं। अगरि सही जॻह ते कंदासीं त फ़ाइदे में वेंदासीं। जीअं असां ज़ाती क़बाइली फ़िरके वारनि ऐं कारोकारीअ जहिड़े फज़ूल जहिड़नि खे छॾे सिंध जे हक़नि लाइ विढ़ंदासीं त असांजे ॻोठनि ऐं शहरी इलाइक़नि में ख़ुशहाली ईंदी, ऐं ईंदड़ नस्ल बि दुआऊं कंदा। पर सवाल इहो आहे त विढ़जे किथे? भाउ, असांखे चइनि शयुनि लाइ विढ़णु घुरिजे। सिंध वासियुनि जे बुनियादी हक़नि लाइ, ॿियो सिंध जे जग्राफिया हदुनि जी हिफ़ाज़त लाइ, जीअं कोई बि ABC जी ॻाल्हि न करे, सिंध क़यामत ताईं हिकु रहे। टियों नज़रियाती तहफ़ुज़ लाइ। चौथों सिंधी ॿोलीअ लाइ। हिन मुल्क में सिंधी ॿोली ऑफिशियल कराई हुई, छो जो असां केॾे कोन पिया वञूं, ॿिया असां वटि पिया कमाइनि। ऑफिशियल थियण सां ॿोलीअ खे बका मिलंदी,
ऐं इनशाला असांजे ईंदड़ नसुलनि ताईं सिंधी ज़ुबान पहुचंदी, असांजा ईंदड़ नसुल बि सिंधी ॻाल्हाईंदा। अदा घुरण मेरी ॻाल्हि सभु कुझु मां खे होश आया। इन मसाले ते गौर करण जो वक़्तु त मां वटि तॾहिं हो जॾहिं मां वटि पैसो ऐं टाइम ॿई शयूं हुयूं। हाणे मां कुझु कोन पियो करे सघां। हाणे मुंहिंजो सॼो टाइम मज़दूरीअ में हलियो पियो वञे। काश तूं अॻु मिले हा। अदा मां नथो करे सघां ऐं काश वारो लफ़्ज़ असांखे पाण मां कढणो पवंदो। जवान माण्हू कुझु बि करे सघे थो, चाहे उन वटि वसाइल घटि हुजनि या वधि हुजनि। जेकी ग़लतियूं तूं माज़ीअ में कयूं उहे ॿीहर न कजांइ, अलाह तोखे कामयाबु कंदो। तूं भेण खे न पढ़ाईंदो आहीं ऐं नौकिरी करण खां बि जलींदो आहीं। मजबूरीअ तोखां सभु करायो। तुंहिंजी ज़ाल ॿियनि माण्हुनि जे घरनि में कमु पई करे। हाणे जेकॾहिं अलाह तोखे मुस्तक़बिल में न्याणी ॾे त उनखे पढ़ाइजांइ ऐं उहा पढ़ी कहिड़े बि लेडी शोबे में वञणु चाहे त उन आॾो दीवार न बणिजांइ। जीअं हिकु पखी हिक पर सां परवाज़ नथो करे सघे, ईअं ई हिकु मुआशिरो हिकु क़ौम रुॻो मर्दनि जे बाशऊर थियण सां ऊचे दर्जे ते नथी अची सघे। भाउ जेकॾहिं तूं चाहें थो त जेकी ग़लतियूं तूं कयूं उहे ॿिया न कनि, ख़ासि तौर ते उहे नौजवान जंहिं वटि हिन वक़्तु पैसो ऐं टाइम ॿई आहिनि, त तूं पंहिंजी हीअ लाइफ स्टोरी माण्हुनि सां शेयर कर, जीअं नौजवान तुंहिंजी ग़लतियुनि मां सिखनि ऐं अॻिते वधनि। अगरि तव्हां चाहियो था त नौजवान हलण जी ग़लतियुनि मां सिखनि ऐं साॻियूं ग़लतियूं न दोहिराइनि, पंहिंजो वक़्तु फ़ज़ूल शयुनि में ज़ाया न कनि, त पोइ हीउ वीडियो घणे खां घणो शेयर कयो। मां कोशिशि कंदो आहियां त हर हफ़्ते हिकु सेल्फ इम्प्रूवमेंट, मोटिवेशनल या सबक़ आमूज़ कहाणीअ वारो वीडियो अपलोड कयां। बहरहाल मूंसां जुड़ियो रहण लाइ, हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन हासिलु करण लाइ चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो।